नाज़रीन, हिक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। कश्मीर में गुज़िरियल ॾींहुं मोटरसाइकिल जे टक्कर में ज़ख़्मी थियल नींगर फौत थी वियो आहे। ज़ख़्मी नींगर शहज़ाद खुसरो रहीम यार ख़ान जी अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। अहम ख़बर खां नाज़रीन खे आगाह कयूं पिया। कश्मीर में गुज़िरियल ॾींहुं मोटरसाइकिल जे टक्कर में ज़ख़्मी थियल नींगर फौत थी वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर अहमद अली सियाल असां सां लाइन ते मौजूदु आहे। अहमद अली, इन हवाले सां कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी, कश्मीर में गुजरल ॾींहुं रोड क्रॉस कंदे मोटरसाइकिल जी टक्कर में ज़ख़्मी थियल नींगर शहज़ाद खुसरो रहीम यार ख़ान अस्पताल में फौत थी वियो आहे। फौती नींगर जो माणे गो टखण मंगलो स्कूल आंदो वियो आहे, जिते तस्वीर कई वई आहे। गुज़िरियल ॾींहुं कश्मीर में टखण मंगले वारे इलाइक़े रोड क्रॉस कंदे 10 सालनि जो नींगर शहज़ाद खुसरो मोटरसाइकिल जी टक्कर लॻण जे नतीजे में सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में रहीम यार ख़ान अस्पताल मुंतक़िल कयो, जिते इलाज हलंदड़ हो ऐं ज़ख़्मियुनि जा सूर न सहंदे खेसि फौत थी वियो आहे। जी ठीकु आहे, अवां जी वॾी महिरबानी अहमद अली तफ़सील खां आगाह करण जे लाइ।